इंसाफ़ कयो वञे असांखे पघार ॿिनि महीने जो असांखे पहिरीं तारीख़ ॾियारी वञे असां इंसाफ़ कयो वञे असीं त किथां कंदासीं ग़रीब किथां कंदासीं ग़रीब माण्हू असां फर्स्ट माइक्रो फ्राड कयो आहे हाणे चवंदा जालिया जालिया तव्हां असांजी लोन छो कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु भेरो ॿीहर भली कर। एहतसाब न्यूज़ सक़रंड जे रिपोर्टर असगर अली लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ सक़रंड शहर जे बुखारी मोहल्ला जे रहवासियुनि रियाज़ खेड़ो ऐं दाऊद खेड़ो मीडिया जे आॾो दाईंदे चयो आहे त असां नेशनल बैंक सक़रंड जी ब्रांच मां लोन वरितो हो जेको हलंदड़ हो ऐं उन खां पोइ असां फर्स्ट माइक्रो फाइनेंस बैंक में लोन लाइ अप्लाई करायो। उन खां पोइ असांजा कुझु पैसा नेशनल बैंक में रहियल हुआ जेके उहे पैसा असां क्लियर कराए उतां क्लियरेंस सर्टिफिकेट पिणु वरितो, जंहिंखां पोइ फर्स्ट माइक्रो फाइनेंस बैंक असां जो लोन कयो। जॾहिं त 3 महीना किस्तूं पिणु कटियूं वयूं आहिनि, पर हींअर अचानक नेशनल बैंक वारनि असांखे तंग करणु शुरू कयो आहे ऐं असांजूं पघारूं कटियो वेठा आहिनि। रियाज़ नालो खेड़ो आहे, राति जो आऊं मेरा रोड ते मुंहिंजो घरु आहे। असां सां वॾो फ्राड थियो आहे। नेशनल बैंक में मुंहिंजी लोन हुई, मूं अप्लाई कई फर्स्ट माइक्रो में अप्लाई कई लोन जी। जॾहिं एजेंट जेको आहे फर्स्ट माइक्रो जो उन असांखे जेको आहे उनजो गुलाम अली खोखर नालो आहे, उन असांखे चयो त लोन असांखे क्लियर सर्टिफिकेट वठी नेशनल बैंक मां ही क्लियर सर्टिफिकेट असांखे नेशनल बैंक जो क्लियर सर्टिफिकेट वठी असांखे फर्स्ट माइक्रो में असांजी लोन कराई। लोन करण खां पोइ 3 महीना असांजूं किस्तूं कटी वयूं आहिनि। 3 महीननि खां पोइ जेको आहे सो हींअर फर्स्ट माइक्रो असां ते प्रेशर कयो था वञनि त जेको आहे सो ही जाली आहे ऐं तव्हांजी लोन क्लोज कान। नालो दाऊद अली आहे, बुखारी मां मूंसां ज़ुल्म थियो आहे, बेकार कयो आहे। मूं नेशनल बैंक मां लोन खयो, उन खां पोइ मूं लोन पियारियो आहे। उन खां पोइ मूं फर्स्ट माइक्रो मां लोन खया, क्लियर सर्टिफिकेट सभु कुझु असांखे ॾिना अथनि। जॾहिं किस्त जो नंबर आयो त असांजी किस्तूं नेशनल वारनि बि कटियूं आहिनि ऐं ॿिनि महीननि जी पघार बि असांजी कटी अथनि। सो महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे ऐं नेशनल बैंक वारा ऐं माइक्रो बैंक वारा सभई पाण मिलियल आहिनि। हींअर असांजे नेशनल बैंक वारनि 2 महीने जी पघार जुदा कटियूं आहिनि ऐं माइक्रो बैंक वारा उहे जुदा असांजे दर्ज बीठा आहिनि। मिली भगत करे ॿिन्हिनि माइक्रो बैंक वारनि नेशनल बैंक वारनि असां ज़ुल्म कया, ॿिन्हिनि पघारूं मां असांजी कटे खाधियूं आहिनि ऐं हींअर ॿई असांखां लोन जी पघारूं ऐं किस्तूं था घुरनि। असां काॾे ग़रीब ईद लॻी पिया, महिरबानी करे असांखे 2 महीननि जी पघार ॾिनी न त असीं हाई कोर्ट में वेंदासीं।